रईस जेकॾहिं हिन वांदे खे ॿाहिरि मोकिलींदे त असीं खुली ॻाल्हाए सघूं। तूं पाण खे ठाहु ऐं हिन खे ऐं मुंहिंजनि माण्हुनि खे वांदो थो सम्झी। इन्हनि वांदनि तोखां वॾो कमु करे ॾेखारियो आहे। पोइ दुलारियुनि खे घुराए हिननि जी तारीफ़ुनि जा पढ़ा ॾिया, पोइ तव्हांखे रोकियो आहे छा? बाक़ी जेका ॻाल्हि करणु मां आयो आहियां उहा अकेलाई में थींदी। तूं ॿार ठीकु आहे साईं? हा वीर, हाणे ॻाल्हि कर, कहिड़े कम सां आयो आहे? मां आदि खे वठण लाइ आयो आहियां। हुनखे अञा कुझु ॾींहं आज़ादु कोन कयो वेंदो। नवाब खान इहा वाइदे ख़िलाफ़ी आहे। जॾहिं को तव्हां पंहिंजो वाइदो कोन निभायो आहे त पोइ मुंहिंजी वरी छाजी वाइदे ख़िलाफ़ी? तव्हांखे नैना वापसि घुरिजे पई, वात पहुची वई आहे ऐं मूंसां बि मारिजी वियो आहे। तो त ॿिन्ही खे वञण जी वाट ॾिनी हुई, पर जेकॾहिं मां पंहिंजा माण्हू न मोकिलिया हा न त न मूंसां मारिजे हा न ई नैना वापसि अचे हा। मां मूंसां जे पोयां हुयसि। पोयां वञण सां छा थो थिए? जॾहिं त केतिरा ई दफ़ा मूंसां तुंहिंजे निशाने ते हुयो, पोइ बि तो मूंसां खे न मारियो। हिन मां साफ़ ज़ाहिर आहे त तो मूंसां गद्दारी करणु पिए चाही। जेकॾहिं मां गद्दारी कयां हा न तुंहिंजो हिकु बि माण्हू वापसि ज़िंदा न अचे हा। वीर, मुंहिंजा माण्हू तुंहिंजे मारण खां ॻरा। आख़िर तव्हां चाहियो छा था नवाब खान? तोखे एतबार ॾियणो पवंदो त तुंहिंजी भेण वापसि थियण खां पोइ तूं मुंहिंजे लाइ के मसइला पैदा कोन कंदी, तॾहिं तोखे तुंहिंजी भेण वापसि मिलंदी। नवाब खान, मूं अॼु ॾींहुं ताईं न कंहिंखां एतबार वरितो आहे, न हिक खे ॾिनो आहे। बाक़ी मां तव्हां सां वाइदो थो कयां त मां तव्हांजी दुश्मनी मां निकिरी वेंदुसि ओसी ताईं जेसी ताईं तव्हांजे पासे खां मूंखे को नुक़सान नथो पहुचे। मां बि चाहियां थो त तूं मुंहिंजी दुश्मनी खां परे रह, पर इन लाइ इहो फ़ाइदो काफ़ी न आहे। तोखे एतबार ॾियणो पवंदो, वीर, पोइ ई मां मुतमइन थींदुसि। बाक़ी तुंहिंजे वाइदे ऐं सकड़ी ज़बान ते मूंखे को बि एतबार कोन्हे। जेकॾहिं तूं पंहिंजी भेण खे वठी वञणु थो चाहीं त पोइ तोखे एतबार ॾियणो पवंदो। नवाब खान, इहो सही न आहे जो असां हिक ॿिए खे एतबार ॾींदा रहूं। मां न, एतबार तोखे ॾियणो पवंदो। हीअं त कॾहिं बि कोन थींदो नवाब खान जो मां एतबार ॾियां तव्हां आज़ाद हुजो। जेकॾहिं मां का तव्हांजे ख़िलाफ़ खॾ खोटियां त पोइ तूं हिन कसम खां आज़ाद थी वेंदे। पर एतबार ॾियणु मूंखे सही नथो लॻे नवाब खान। पोइ सिधी ॻाल्हि कर न, तुंहिंजे दिलि में अञा बि मुंहिंजे लाइ खोट आहे ऐं हर वक़्तु मूंखे मारण जूं साज़िशूं कंदो थो वठी। अहिड़ी हालत में तुंहिंजी भेण खे ज़मानत तौर त रखणो ई पवंदो। त हाणे तूं सॼी ज़िंदगी मुंहिंजे लाइ को बि कमु न कंदे, मुंहिंजे कमनि में टंग न अड़ाई, इन करे तोखां एतबार थो वठां। इन खां पोइ मां तुंहिंजे तरफ़ खां मुतमइन रहंदुसि ऐं तूं मुंहिंजी तरफ़ खां। ठीकु आहे नवाब खान, घुरायो भलो साईं, मां विज़ू करे थो वठां। हिन वक़्तु न मीर, सुभाणे सुबुह जो अचिजांइ, एतबार ॾेई पंहिंजी भेण खे वठी वञजांइ। न नवाब, मां पंहिंजी भेण खे अॼु ई हितां वठी वेंदुसि। उनखे का बि तकलीफ़ न आहे ॾिनी, वापसि अचे त अहवाल वठिजांसि। जेकॾहिं मुंहिंजे तरफ़ खां का बि बदतमीज़ी थियल हूंदी न त मां हुनजो पाप लान थो कढी ॾिसुसि। ठीकु आहे नवाब खान, मां जो को ॾींहुं बि सबर कयां थो, पर सुभाणे तव्हांजी का बि ॻाल्हि न हलंदी ऐं मां पंहिंजी भेण खे हितां वठी वञण खां सवाइ वापसि न वेंदुसि। सुभाणे जॾहिं तूं एतबार ॾींदी त मूंखे तुंहिंजी तरफ़ खां को बि ख़ौफ़ न हूंदो। पोइ तुंहिंजी भेण खे मां पाण वटि रहाए छा कंदुसि? इहो त अदी जे वापसी खां पोइ ख़बर पवंदी त तव्हां हुन सां कहिड़े इख़लाक़ सां पेश आया आहियो। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।